छा तव्हांखे ख़बर आहे चहिरा चांवर उहो अछनि चांवरनि खां बहितर आहिनि स्पेशली अगरि तव्हां डायबिटिक आहियो या वज़न घटाइण जी ट्राई पिया कयो। आयो लाल सभई चओ झूलेलाल। अॼु पाण ॻाल्हाईंदासीं मुंहिंजी फेवरेट सिंधी डिश चहिरा चांवरनि जे बारे में। चहिरा चांवर पाण कीअं ठाहींदा आहियूं। राति जा जेका चांवर बचिया आहिनि उनखे पाण फ्रिज में रखंदा आहियूं ऐं सुबुह मां उथी करे मम्मी ओर में या जीरे में हैड पाए करे लूणु पाए करे मिर्च पाए करे उनखे वघारे करे पाण खे ॾींदी आहे बराबरि। हाणे जेका राति जा ठहियल चांवर आहे न उनखे तव्हां 4 डिग्री टेम्परेचर फ्रिज में 8 खां 12 कलाक रखंदा न उन्हनि चांवरनि में हिकिड़ी स्टार्च ठहींदी आहे जंहिंजो नालो आहे रेज़िस्टेंट स्टार्च, जेकी आहे न चांवरनि जी ग्लाइसेमिक इंडेक्स खे घटाए छॾंदी आहे। मतिलबु चांवर तव्हांजे शरीर में वञी करे जो शुगर में टुटंदा आहिनि न उनजी स्पीड घटिजी वेंदी, त उहो डायबिटीज़ जेका क्लाइंट आहिनि या जेके वेट लॉस करिणो आहे उन्हनि लाइ उहो इलाही सुठी थी वञे। हाणे मूं इलाही दफ़ा तव्हांखे चयो आहे वेट लॉस तव्हांजे ओवरऑल लाइफस्टाइल ऐं डेफिसिट जे मथां बि डिपेंड कंदो आहे, पर हुन जे अंदरि बि पाणखे सुठी चॉइसिस करणियूं पवंदियूं आहिनि न। त तव्हां अछा चांवर खाओ, उनखां बहितर आहे उनखे राति जो सॼी राति रखो फ्रिज में, ॿिए ॾींहुं उनखे खाओ त उनजी शुगर रिलीज़ जी जेकी स्पीड आहे उहो घटिजी वेंदी, उहो तव्हां लाइ बहितर आहे।